अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छारेस बालाजी खान हाणे मल्हार ऐं रोशन खे जेल में माराए छॾींदो। छा वरेल खान हाणे मल्हार ऐं रोशन खे आज़ाद कराए बालाजी खान मथां हमलो करे उनखे माराए छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल लाइ मेरे वीडियो खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजो सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी अपडेट की तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे पुलिस जे मथां ईअं त ज़ोर भरींदो जो पुलिस आख़िरकार मजबूर थी करे बालाजी खान जो हुकुम मञण लाइ तैयार हूंदो, बहरहाल हू हुकुम हलाए न सघंदो। बालाजी खान खे बि साफ़ साफ़ चई छॾियो त मां तुंहिंजो हुकुम मञण लाइ तैयार आहियां, बहरहाल मुंहिंजे मथां वरेल खान ईअं त ज़ोर रखियो जो मां मजबूर थी पियो आहियां। बालाजी खान चवंदो त सूबेदार तोखे कीअं बि करे उन्हनि खे जेल नाहे मोकिलणो, तोखे उन्हनि खे हिते ई रहणो आहे ऐं तूं उन्हनि खे फाही ॾेई उन्हनि खे माराए छॾ। सूबेदार चवंदो त बालाजी खान मां उन्हनि खे हाणे नथो माराए सघां, छो जो उन्हनि जी हाणे तमामु जल्द ज़मानत थियण वारी आहे। अगरि जेकॾहिं मूं उन्हनि खे मारण जी कोशिशि कई त पोइ मुंहिंजी नौकरी कॾहिं बि ज़िंदा ऐं आबाद न थी सघंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो वरेल खान जेको आहे सूबेदार जे मथां ईअं ज़ोर रखंदो जो सूबेदार आख़िरकार मजबूर थी करे बालाजी खान जी हिकु बि ॻाल्हि न मञंदो। वरेल खान खे साफ़ साफ़ चई छॾियो त मां जेको आहे अॼोकी राति में मल्हार ऐं रोशन खे जेल मोकिलींदुसि ऐं उन खां बाद जेको आहे तव्हां मल्हार ऐं रोशन खे आज़ादु कयो। वरेल खान चवंदो सूबेदार अगरि जेकॾहिं तव्हां ईअं न कई, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि मथां अमल न कयो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾियो त पोइ हिन थाणे में ऐं हिन जेल में तव्हांजो आख़िरी ॾींहुं ईंदो ऐं पोइ मां तव्हांजो हमेशह हमेशह लाइ पाड़ू पटराए छॾींदुसि। सूबेदार चवंदो त वरेल खान बसि तव्हां ईअं न कयो, मां मल्हार ऐं रोशन खे ज़रूरु जेल मोकिलींदुसि, उन खां बाद तव्हां जेको आहे उन्हनि खे आज़ादु कयो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेरदिल जेको आहे राबेल खे दिलासा ॾींदो, राबेल खे चवंदो त बसि तूं परेशान न थी, तमामु जल्द जेको आहे मां मल्हार ऐं रोशन खे आज़ादु कराईंदुसि, उन खां बाद जेको आहे सभई मिली करे बालाजी खान मथां हमलो करे बालाजी खान खे मारे छॾींदासीं, पोइ उन्हनि खां तुंहिंजो बदिलो वठी उनखे मारे छॾींदासीं। दोस्तों उम्मीद आहे कहाणी खे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।